यूनाइटेड पार्टी के सेंट्रल कमेटी जो इजलास अॼु मुंहिंजी सदारत मूं जलाल महमूद शाह जी सदारत हेठि थी गुज़रियो। इजलास में एजाज सामटियो, जगदीश आहूजा, अमीर आज़ाद परमार, रोशन अली बुर्रो, अमीर अली थेबू, ग़ुलाम मुस्तफ़ा चांडियो, मुख़्तियार महमूद ऐं साईं ज़ैन शाह सेंट्रल कमेटी के ॿियनि मेंबर शिरकत कई। इजलास में मुल्की ऐं सिंधी सूरत हाल जो जाइज़ो वरितो वियो। इजलास खे ख़िताब कंदे मूं चयो पीपल्स पार्टी MQM हिकु दफ़ो ॿीहर ईंदड़ बलदियाती इलेक्शन्स में पंहिंजा उम्मीदवार चूंडण लाइ लिसानी फसादात करणु चाहिनि थी। सिंधी अवाम खे ख़बरदार था कयूं त अहिड़ियुनि साज़िशुनि ते नज़र रखनि। सिंध में तेज़ीअ सां अफ़गानी आबाद थींदा रहनि था, जॾहिं पीपल्स पार्टी सरकार अफ़गाननि जी सहूलियतकार थींदी रही आहे। अफ़गाननि खे शनाख़्ती कार्ड डोमिसाइल ठाहे ॾियणु ऐं सिंध हुकूमत शामिल आहे, जंहिं सबबु वोटर लिस्टुनि में अफ़गानी पंहिंजो तेज़ीअ सां पंहिंजो वोट दाख़िल कराए रहिया आहिनि ऐं नौकरियूं पिणु पैसनि जे ज़ोर ते हासिल करे। मरकज़ी सदर असीस लगारी, ज़ेब जतोई ऐं आकाश लाखो मथां सकाफ़ती ॾींहुं मल्हाइण ख़िलाफ़ कूड़ियूं FIR दाख़िल कयूं वयूं आहिनि ऐं उन्हनि मथां मुल्क दुश्मनी ऐं बग़ावत जा इल्ज़ाम हणी सकाफ़ती ॾींहुं मल्हाइण खे रद्द करण लाइ साज़िशूं कयूं पियूं आहिनि। पीपल्स पार्टी जी सिंध हुकूमत जो इहो अमल क़ाबिले मज़मत आहे। शागिर्दनि मथां कूड़ियूं FIR दाख़िल करण ख़िलाफ़ 21 डिसंबर ते सॼी सिंध में पुरअमन एहतजाजी मुज़ाहिरा कया वेंदा। इजलास में सिंध हुकूमत खे सिंध जी ज़राअत खे तबाह करण जो ज़िम्मेवार करार ॾिनो वियो, जेके ॿिज भाण ऐं दवाऊं कंट्रोल रेट बजाए वधीक अघनि ते विकिरो करे ज़मींदारनि ऐं हारियुनि जो मुआशी क़त्लेआम करे रहिया आहिनि। इजलास में सिंध में CNG स्टेशनूं बंदि कराए ज़बरदस्ती गैस जो बहरान हथ सां पैदा करण ते वफ़ाक़ी हुकूमत जे उन अमल खे सिंध दुश्मन करार ॾिनो वियो। सिंध 70% गैस जी पैदावार ॾिए थी ऐं उन जे बावजूदु सिंध में गैस जी फ़राहमी बंदि करणु क़ाबिले मज़मत आहे। इजलास में 10 जनवरी 2022 ते पार्टीअ जे जनरल काउंसिल जी तयारीअ जो जाइज़ो पिणु वरितो वियो ऐं सॼी सिंध में पार्टी इलेक्शन जो शेड्यूल जारी कयो वियो। इजलास में सिंध पुलिस जे किरदार ते तनक़ीद कंदे पुलिस जे सियासी मुक़ररनि सबबु पुलिस जो इदारो तबाह थी चुको आहे ऐं सिंध में बदअमनी ऐं मनशियात जो आम इस्तेमालु पुलिस जी निगरानी में थी रहियो आहे। इजलास में सिंध यूनाइटेड पार्टी बडाणी जे कारकुन मज़हर चाचड़ खे खंभे गुम करण जी मज़मत कई वई ऐं मुतालबो कयो वियो त जेकॾहिं मथिस को इल्ज़ाम आहे त खेसि अदालत में पेश कयो वञे। हर इलेक्शन्स में कंदी आहे ऐं मज़लूम बि कंदी आहे ऐं नफ़रत बि फैलाईंदी आहे। सो हुननि वटि जाइज़ नाजाइज़ जो मयार न आहे। उन्हनि जो तरफ़ उन्हनि जे करे इन्हनि जी पॉलिसियुनि जे करे सिंधी महाजर जहिड़ा 20 साल असां जा माण्हू दरबदर थिया, मस वञी इस्तेकाम आयो, बहितरी आई आहे। वरी इहा साज़िश सम्झूं पिया त इलेक्शन्स लाइ पई करे, पर आउं सम्झां त हाणे माण्हू काफ़ी ॼाणू थी विया आहिनि, हिननि जे इन खे नापसंदि कंदा हिन ॻाल्हि खे। ॿीहर असां थोरो ॿुधाईंदा हलूं त सिंध जी मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया ऐं प्रिंटेड मीडिया जे अहम किरदारु सबबु जेको सकाफ़ती ॾींहुं सिंध में तमामु घणो मल्हायो पियो वञे ऐं आलमी लेवल ते सॼी दुनिया में सिंधी हिन ॾींहं खे क़ौमी ॾींहुं करे पिया मल्हाइनि, उनखे पीपल्स पार्टी सरकार ऐं ॿिया इदारा रोकण जे लाइ सिंध में शागिर्दनि जे मथां कूड़ियूं FIR दाख़िल कयूं वयूं आहिनि, जेको अमल क़ाबिले मज़मत आहे। ऐं असां सम्झूं था त उहो जेको सकाफ़ती ॾींहुं जेको हेॾो पॉपुलर थियो आहे उनखे रोकण जे लाइ इहा जेकी साज़िश कई वई आहे, इहा साज़िश असां सम्झूं था त सिंध दुश्मन आहे ऐं असां पंहिंजे शागिर्दनि खे ख़िराज तहसीन था पेश कयूं, जिन पाण मुरादो गिरफ़्तारी पेश कई आहे। त असां इन ख़ौफ़ खे ख़तमु करण लाइ अदालत में पाण खे पेश करे इन ॾींहं खे मल्हाइण लाइ ओन था कयूं त सकाफ़ती ॾींहुं सिंध जो कल्चर जो ॾींहुं आहे ऐं उन ॾींहं खे असां तारीख़ी तौर ते मल्हाईंदा रहंदासीं। जेकॾहिं इहो गुनाह हो त असां गुनाह कंदा रहंदासीं, पर शागिर्दनि जे मथां बग़ावतुनि जा केस, उन जे मथां मुल्क दुश्मनी जा केस
क़ाबिल मज़मत आहे ऐं पीपल्स पार्टी सरकार उन में बराबरि जी शरीक आहे। 73 जे आइन में मालिकी ॾिनी वई आहे मर्कज़ जी, असांखे उन मार्गो का रॉयल्टी मां को हिसो थो मिले। ऐं इहो 73 जे आइन में कुदरती वसीलनि खे सूबनि जी मिल्कियत जेको अंग्रेज़नि जे वक़्त में सूबनि जी मिल्कियत हुई उनखे फुरे ऐं मर्कज़ जे हवाले करण जो सहरो पीपल्स पार्टी ते आहे। हाणे कूड़ियूं रड़ियूं या हीउ जेको ॾेखाव कनि था उन करे 73 जे आइन जी इहा ई बुराई आहे त कुदरती वसीला मिलणु घुरिजनि। उन करे हीउ रुगो इन ते आवाज़ उथारीनि था, पॉलिटिक्स कनि था, रुगो पंहिंजा नंबर गेम था कनि, बाक़ी आहे जाइज़ न। इन ते कोन कयो, पर आउं तव्हांखे ॿुधायां त गैर क़ानूनी अपॉइंटमेंट्स पुलिस में बि शुरू थियूं आहिनि। असां वटि यूनिवर्सिटी आहे, सिंध में हिकिड़ी यूनिवर्सिटी आहे वेटनरी यूनिवर्सिटी सकरन में, उन में गैर क़ानूनी बग़ैर इंटरव्यूज़ जे 1500 एप्लीकेशन्स आयूं, उन्हनि खे पासे ते रखी बग़ैर इंटरव्यूज़ जे मनगढ़ंत माण्हू यानी मनपसंद माण्हू करे रखिया विया आहिनि, जेको सॼो सिधो उन जे ख़िलाफ़ु एहतिजाज शुरू थी विया आहिनि उते असां नवाबशाह में। उन करे इहो मुख़्तलिफ़ इदारनि में लोकल गवर्नमेंट में बि इहा ग़लति अपॉइंटमेंट करण जी तयारी करे रहिया आहिनि। वेटनरी यूनिवर्सिटी में केतिरी अपॉइंटमेंट थी ग़लति? वेटनरी यूनिवर्सिटीअ में हिकिड़ा 7 ऑर्डर कढिया अथनि जेके जिन जॉइनिंग करे छॾी आहे, ॿिया बि 21 ऑर्डर आहिनि जेके जिन खे ॾींहं दम जॉइन करिणो आहे, पर 7 ॿिए सूबे जा जी ॿिए सूबे जा न। आउं थो चवां त उन्हनि खे ग़लति तरीक़े सां यानी बग़ैर इंटरव्यूज़ जे बग़ैर उन जे अपॉइंटमेंट करे ऐं ऑर्डर ॾिना। मिसाल ठाहे 8000 अफ़गानी जेके गैर मुल्की आहिनि उन्हनि खे सिंध पुलिस में भर्ती कयो वियो आहे। उन में पीपल्स पार्टी सरकार बराबरि जी मुलविस आहे त तव्हां हिकु सिंध जे माण्हुनि खे रोज़गार कोन थो मिले। असांजा हज़ारे नौजवान ख़ुदकशियूं करण जे लाइ तयारु आहिनि। ॿिए तरफ़ गैर मुल्की जेके अफ़गानी दहशतगर्द आहिनि उन्हनि खे डोमिसाइल ठहिराए ॾिना था वञनि, उन्हनि जा शनाख्ती कार्ड ठाहे था वञनि ऐं 8000 गैर क़ानूनी तौर ते गैर मुल्की अफ़गानी सिंध पुलिस में भर्ती कया। अच्छा, हिकिड़ी आउं निशानदेही करियां, असां नवाबशाह ज़िले में तक़रीबन 800 एकड़नि ते ज़रदारी हाउस ऐं उन जा छाड़ता, उन्हनि जो चवणु आहे त आसिफ़ ज़रदारी जा असीं माण्हू आहियूं, उन जी ख़रीद कई आहे ज़मीन। उते असांजी मुख़्तलिफ़ बिरादरियूं आहिनि, भंड, मलाह, ख़ासकेली, मुख़्तलिफ़ संग्राह, मुख़्तलिफ़ बिरादरियूं आहिनि। उनजे ॻोठनि खे बि लॾायो अथनि, 800 एकड़नि ते कब्ज़ो कयो अथनि ऐं हुनखे अची ज़रदारी साहिब खे अची इहो ज़हन में अची थियो आहे त जीअं केटी जतोई आहे, केटी खावड़ आहे, ईअं केटी ज़रदारी ठाहियां। सो हज़ारा एकड़नि ते कब्ज़ो, पर इब्तिदाई तौर ते 800 एकड़नि ते कब्ज़ो कयो अथनि। माण्हू 1.5 महीने खां वठी वेठा आहिनि ऐं यानी उते इन अहिड़े क़िस्म जी लाक़ानूनियत आहे। ऐं SSP आसिफ ज़रदारी अली हसन ज़रदारी सर ज़रदारी हाउस जे माण्हुनि जे नाले ते आहे, जंहिंमें इलियास ज़रदारी ऐं ॿिया जेके टेलीफोन ऑपरेटर आहिनि। हीअ ईअं ई आहे जीअं फेक अकाउंट जेके आया फरियाल जे मुलाज़िम हुननि जे, तो अली हसन त साम्हूं हुननि जो फ्रंट मैन आहे, पर हीउ जेको कब्ज़ो आहे सो मियां आसिफ़ अली जो चवनि था त उन जे मुलाज़िमनि जे नालनि ते हीअ ज़मीन ख़रीद कई विया ऐं पुलिस जूं उते 5-8 गाॾियूं बीठियूं आहिनि ऐं उहो कब्ज़ो 2 महीननि खां वठी जारी आहे ऐं माण्हुनि खे उते लॾाइनि पिया, ख़ौफ़ राज़ फैलायो अथनि कचे में सॼे में। कुछ अच्छाइयाँ भी हैं, कुछ बुराइयाँ भी हैं। बुराइयाँ ये है कि इन्होंने DMCs को ख़त्म कर दिया है, एक टाउनशिप करके टाउन से मेट्रोपॉलिटन कॉरपोरेशन। हम कहते हैं कि अपने ज़िलों के हदूद में टाउन भले हों, फिर DMC की नुमाइंदा मेट्रोपॉलिटन कॉरपोरेशन में, तो ख़राबी ये है। लेकिन ये अनजाने बजाने दोनों जमायतें इस टाइम पे जब बलदियाती इलेक्शंस होती हैं तो ये इशू उठाती हैं और अक्सर तौर पे लड़ाई होती है। अक्सर तौर पे MKO पीपल्स पार्टी हो, दोनों ये इश्यूज उठाती हैं। इसकी वजह से हम समझते हैं कि इसको ख़त्म होना चाहिए। क्या ये सकती है मुस्तकबिल? किसी भी नौयत की लड़ाई सिंध में, किसी भी नौयत की लड़ाई, सिंधी उर्दू में हो या सिंधी अफ़गानी में हो या सिंधी पंजाबी में हो, किसी भी नौयत की लड़ाई हमारे लिए नुक़सानकार है। ॾिसो, असांखे हिरास करणु कयूं त उन में पाण शिकस्त खाधो, असां हिरास में कोन आयासीं। बाक़ी जंहिं बि ॻोठनि खे जबरी लॾाइण जी कोशिशि कंदा ऐं हुननि वटि लीगल राइट्स हूंदा या हुननि जो को हूंदो, असीं उन सां भरपूर तालमेल रहंदो, उन जिदोजहद में शामिलु रहंदासीं।
बाक़ी कब्ज़ा खोर माफ़िया जे असीं साथारी कोन्हे।